शांति हाणे असां बाबा खे यादि कंदा कुझु आप सम्झी बाबा खे यादि करो मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। हाणे संकल्प करो मां आत्मा पवित्र आहियां, मां आत्मा शांति स्वरूप आहियां, मां आत्मा सुखी आहियां, मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे, मां ज्ञान गुण शक्तियुनि सां संपन्न आत्मा, ओम शांति। अॼु बेटा मेरे शिव बाबा सखे चवनि था मीठे मीठे ॿार बाबा सखे चवनि था कि जीवन में सदा याद रखो कि इंसान खे हर हिक खे न पंहिंजी सुविधा खपे, पंहिंजो फ़ाइदो खपे, है न। इंसान अॼुकल्ह छा सोचदो आहे, पंहिंजी सुविधा पंहिंजो फ़ाइदो, मतलब पंहिंजे फ़ाइदे जे लाइ साम्हूं वारे खे केॾा चक्कर काटणा था पवनि इहो नथो ॾिसे, है न। बसि हुनखे पंहिंजो फ़ाइदो कराइणो आहे। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि साम्हूं वारे जी बि सोचो, है न। जीवन में सदा यादि रखो कि साम्हूं वारे जी बि असांखे सोचणो खपे। भई अगरि सोचो कि तव्हांखे लॻे थो भई हीअ चीज तव्हांखां कोई चए थो भई असां होॾां हीअ चीज वठी आयासीं, हाणे हीअ चीज असांखे ठीकु कराइणी आहे, त जाते ठीकु कराइण वेंदा वो चईंदो कि भई तव्हां हुननि खां छो वठी आया आहियो, असां खां ई वठो हा। अरे वठी आयासीं त वठी आयासीं, तव्हांखे ठीकु कराइणो आहे न। वो चईंदो न, हीअं करो तव्हां पहिरियों हुनखे वापसि ॾेई अचो पोइ असां तव्हांखे सुठी चीज ॾींदासीं। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि थोरो असांखे ॿियनि जे बारे में बि सोचणो खपे। भई अॼु माण्हू खे कोई चीज खपे, उहो बि कमाइण वारो हूंदो, तव्हां बि कमाइण वारा आहियो, उहो बि कमाइण वारो, तव्हां सोचंदव कि भई असांखे त इहा चीज खपे, असांखे इहा चीज एतिरे में विकिणंदासीं त असांखे एतिरो फ़ाइदो थींदो, लेकिन साम्हूं वारे खे बि त ॾिसो न, है न। साम्हूं वारे खे बि ॾिसो कि फलानो छा थो करे, केतिरो कमाईंदो आहे, ॾेई सघंदो या न ॾेई सघंदो। त साम्हूं वारे जी बि सोचण जी सोचो, जीअं सम्झो तव्हांजे कमु करण वारी माई, है न, कमु करण वारी माई ईंदी, तव्हां हुनखे चईंदव भई एतिरे में असां ॾींदासीं एतिरा पैसा, एतिरा करो असां ॾींदासीं। हाणे हिकु माई हूंदी 5-6 घर कंदी, है न। अॼु माण्हू खां घर जो झाड़ू पोछो थिए थो, माण्हू छा सोचदो, हल ॾेसि 2 पैसा करे वेंदी पाणे। जॾहिं उहो न आहे त तव्हांखां हिकु पोचो बि नथो पुॼे, ऐं जॾहिं उहो आहे त तव्हां हुनखे चओ था 2 पोचा हण, हेॾे बि हण हेॾे बि हण, है न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि साम्हूं वारे जी बि सोचणी खपे। कॾहिं हुनजी तबियत ठीकु न आहे, कॾहिं हुनखे काॾे वञिणो पए, कॾहिं छा कॾहिं छा, कॾहिं कॾहिं जास्ती जानबूझ के कंदा आहिनि, लेकिन कॾहिं कॾहिं माण्हू लाचारी हालत में बि माण्हू किथे झाड़ू पोछो हेॾे होॾे करे वेंदो, हीअं कंदो,
त बाबा जैसा कि चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि असांखे जो बि कमु करणो आहे न ॿियनि जे बारे में बि सोचे करे करो। ऐं पहिरियों सोचो भई मूंखे करणो हुजे त पोइ मां छा कंदमि। भई पहिरियों जो ज़मानो अलॻि हुयो, है न, पहिरियों जो ज़मानो अलॻि हुयो, लेकिन हाणे हाणे जीवन में परिवर्तन थी वियो आहे। हाणे हाणे जे ज़माने जे हिसाब माण्हू अॼुकल्ह हर कलाक में आहे न नयो फोन थो अचे, हर कलाक में नई चीज थी ठहे। मतलब एॾो फास्ट दुनिया वञे थी। भई तव्हां ईअं न सोचे सघंदा कि अॼु तव्हां फोन वरितो, तव्हां सोचो भई हिन में ख़राबी आहे, हिन जो ॿियो चीज वठूं, 2-3 साल खां पोइ हुनजो इंस्ट्रूमेंट ई न मिलंदो। चईंदा हाणे ये क्वालिटी ठहींदी न आहे, हाणे नई क्वालिटी अची। जीवन में सदा यादि रखो कि असांखे ॿियनि जे बारे में बि सोचे करे हलो। सिर्फ़ ख़ुदि जो फ़ाइदो न ॾिसो, ॿियो महिनत करे सोचदो भई मां हेॾो करे आयो आहियां, बसि मूंखे इहो ठीकु कराइणो आहे। तव्हां चईंदा न न न पूरो नयो कर, वो चईंदो पूरो नयो करा वापसि, है ना। और जीवन खे एंजॉय करो। मेन आहे कि ॿियनि जे बारे में सोचो, ॿियो जीवन खे एंजॉय करो। छोकि दुनिया में छा आहे, अॼुकल्ह दुनिया में ये जो गवर्नमेंट जा इहे सभु एॾा ठहिया आहिनि, ईअं ठाहियो, ईअं कार्ड ठाहियो, ईअं ठाहियो, वरी साम्हूं वारो हुनमें छा थो लिखे तव्हां त हुनखे ॿुधायो था, हाणे साम्हूं वारो हुनमें छा थो लिखे छा नथो लिखे, उनमें प्रॉब्लम। त ऐं हिकु ठाहियो, वरी ॿिए साल कुझु नयो थो ठही वञे, वरी चेंज करो। और सोचो हिकु खे न चेंज करणो आहे, पूरी दुनिया वारनि खे चेंज करणो है ना। हिकु खे न चेंज करणो आहे, पूरी दुनिया वारे खे चेंज करणो। त एॾी चेंज करण, हाणे ॾिसो माण्हू गवर्नमेंट कढी थी भई 100-200 जो नोट न हलंदो, 500 जो न हलंदो, हीअं न हलंदो, उहो न हलंदो। सोचो अगरि उहे नया नया अहिड़ा रूल कढी वे, त सोचो उहो चए कि हाणे 20 जो नोट न हलंदो, त हेॾा सारा दुनिया वारनि वटि जो 20 जा नोट आहिनि उहो हुनखे ॾियणा पवंदा। ऐं हीअं थोरी कि भई असां कोई घर अचे, घर जे ॿाहिरि अचे असां हुनखे ॾेई करे, माण्हुनि खे होॾे वञिणो पवंदो आहे, माण्हुनि खे होॾे वञिणो पवंदो। वरी ईअं न कि हिकु बार में वञो जमा थी वेंदो, उते एॾी भीड़ हूंदी। त सोचो दुनिया कीअं थी हले। त हिनखे बि आहे न, अगरि तव्हां बोझ खणी हलंदव न त तव्हां परेशान थी वेंदा। हिनखे एंजॉय करो। चल ठीकु आहे, जीअं माण्हू चईंदा आहिनि न अॼु हेॾे फंक्शन आहे त सॼा खानदान वारा होॾे भॼंदा आहिनि न, हीअं थोरी चईंदा आहिनि कि अरे वरी केरु वेंदो। हीअं सोचो भई ठीकु आहे हाणे 20 जो नोट ॾियणो आहे त सभु हलो, लेकिन जेका वठण वारा हूंदा आहिनि हुननि खे बि एंजॉय जे मूड में हुजे, उहो बि सोचनि कि हा असांखे एंजॉय करणो। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि असांखे न जीवन में हर सेकेंड हर पल एंजॉय करणो। किथे कंहिंजी ग़लती थी वई, चल कोई न सुधारे छॾो, ईअं न तव्हां हुनखे डांटण वेही रहो, अकुल कोन थी, हीअं कोन थी, हीअं न कबो आहे, हीअं न कबो आहे। अरे ग़लती थी वई त थी वई, ईअं पहिरियों पंहिंजे घर में ईअं करणु सिखो। कोई ॻाल्हि कोन्हे, कोई ॻाल्हि कोन्हे, कोई ॻाल्हि कोन्हे। साम्हूं वारो बि सोचे भई हिन असांजी ग़लती खे एक्सेप्ट
मतिलबु असां ठीकु आहे हिननि मञी वरितो, असांखां ग़लती थी वई, सॉरी चई। पोइ हीअं न की उहो हुन सां वेही विड़े, भई तूं हीअं छो कई, हीअं छो कई, हीअं छो कई। कोई माण्हू बैंक में वञे, गवर्नमेंट ऑफिसस में वञे, उते त माण्हू वैसे ई परेशान हूंदा आहिनि। परेशान छो था थियो? एंजॉय करो न। चलो ठीकु आहे, तव्हां हेॾे आया आहियो, चलो ये ॾियो, ये ॾियो। हुननि जो बि टाइम लिमिट हूंदो, चलो ठीकु आहे कल्ह अचिजो। पर जेतिरो थी सघे इंसान जो आहे हुनखे उहो बि संतुष्ट करे मोकिले, उहो बि संतुष्ट थी वञे। त इहे सभु जीवन में माण्हू मज़ो ई आहे। है न, ॾिसो भई अगरि हुननि वटि कंहिंखे फ्रूट वारे वटि कोई वञे चए असांखे ही चीज खपे, तव्हां चओ एतिरे में था ॾियूं। तव्हां ॾिसो हिननि खे खपे त सही, लेकिन हिननि वटि एतिरा न आहिनि। त फ्रूट वारो बि सोचे चल ठीकु आहे, एतिरे में एतिरा खणी वञो, भई उहो बि खाई ख़ुशि थी वेंदो। ऐं ॾिसो सीजन जे हिसाब सां अंब ईंदा आहिनि, अंगूर ईंदा आहिनि, छा ईंदो आहे, केला त हर हुन में ई रहंदा आहिनि। पर सीजन जे हिसाब सां माण्हू सोचे कि भई सीजन खां पोइ त इहे ख़राब थी वेंदा। अॼु अंब जेको विकिणंदो आहे उन्हनि वटि अंब केॾा ताज़ा रहंदा आहिनि, भले उहो उस में खणी घुमे थो सॼो थेले में। तव्हां घर में अंब खणी अचो, रखो हिकु ॿ ॾींहं ॿाहिरि, ख़राब थी वेंदो, गर्मी। अगरि उहो अंब वारो सोचे कि मूं वटि हेतिरा अंब आहिनि, एतिरा ॾींहं ई हलंदा, मां हिनखे विकिणे वठंदमि फटाफट, घटि न त ज्यादा। तव्हां कॾहिं सोचियो आहे सड़क ते माण्हू हेॾा फ्रूट खणी वेठो आहे, हाणे हुनजा हुन ॾींहुं त न विकणजंदा सभु, त बि रोज़ हुननि जा फ्रूट चमकनि था। कीअं था चमकनि? अलाए छा दवायूं विझंदा हूंदा, छा कंदा हूंदा न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि दवायूं विझी करे माण्हू रखंदो, तंहिंखां सुठो त माण्हू ईअं सोचे भई ठीकु आहे, जो आहे जेतिरो आहे कि मूंखे एतिरनि ॾींहंनि में ई सभु विकिणणो आहे, घाटे में बि न वञे, चलो 10-20 घटि कमाए, है न, पहिरियों पंहिंजो रेट ॿुधाए, हुनमें माण्हू विकिणे थो त ठीकु आहे, न त ॿियो थोरो घटि करे, भई हा भई एतिरनि ॾींहंनि में तूं बि खा मां बि खायां, तो जेतिरी बि कमाई थी। में अगरि इंसान सोचे कि भई ये बि हिनजी आत्मा बि खाई करे ख़ुशि थिए, ऐं ताज़ो ताज़ो माण्हू फल फ्रूट खाईंदो, खाई पी ख़ुशि रहंदो, त उहो सुठो न। त बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा यादि रखो कि असांखे कोशिश करे बिना मिलावट जे, अगरि इंसान सोचे कि बिना मिलावट जे ताज़ा इंसान, त हुन सां हुननि खे दुआयूं मिलंदियूं, भले उहो पैसो घटि कमाईंदा, लेकिन हुननि खे दुआयूं मिलंदियूं, छो कि दुआयूं ई माण्हू जीवन ख़तम थींदो आहे त खणी वेंदो आहे। अॼु पैसो थोरी खणी वेंदो, अॼु तव्हां ख़ुदि खे वॾो सदाइण लाइ अगरि अॼु ॾिसो माण्हू बैंकनि में वेंदो आहे, अगरि उहो बैंक ऑफिसर सोचे कि मां ॾाढो होशियारु आहियां, इहे छा आहे, ईअं आहे, ऐं थोरी बि अगरि हुननि ग़लती कई आहे हुननि खे डांटे छॾे, तव्हांखे अकुल न आहे, हीअं न आहे, हूअं न आहे, है न, त सोचो कि अगरि थोरी सी बि ग़लती कई, हुननि डांटे छॾियईं, कमु न थियो, त छा फ़ाइदो? हुन त हुन समय ऑफिसर ई जताए छॾियईं, लेकिन कल्ह जो उहो शरीर छॾंदो त उहो कंहिंजी दुआयूं खणी वेंदो। त अॼु अगरि इंसान वटि पोज़ीशन आहे
अॼु अगरि इंसान वटि पोज़ीशन आहे त बाबा जैसा कि चवनि था कि अॼु अगरि पोज़ीशन आहे ऐं उन पंहिंजी पोज़ीशन सां उन भाई सां प्यार सां बि ॻाल्हाई सम्झी करे भई ठीकु आहे हिनखे न आयो जे ॾिसो माण्हू बैंक में वेंदो आहे न ख़ासि कर गवर्नमेंट बैंक में या गवर्नमेंट ऑफिसनि में थोड़ो सो भी ये वो लिख दो ना त चईंदा अरे ये आपने गलत भर दिया अरे ये तव्हांखे एतिरो बि अकुल न आहे ईअं न आहे अरे तव्हां गवर्नमेंट ऑफिस में कमु था करो हिन मतिलबु इहो थोड़ी कि तव्हां वॾा थी वियो ऐं कहिड़ी तव्हां इहे जॉब खणी वेंदव केतिरा तव्हां इहे पैसा खणी वेंदा माण्हुनि खे लॻंदो आहे न भई हा असांजी त जॉब लॻी वई हाणे असां कीअं बि ॻाल्हायूं कीअं बि करूं त बाबा असांखे चवंदा आहिनि कि जीवन में सदा यादि रखो कि असांखे हमेशह सम्झो आहे कि असांखे पुण्य कर्म ई खणी वेंदासीं असां तव्हां ॿ शब्द प्यार सां कंहिंसां ॻाल्हायो न तव्हां उहो ई खणी वेंदव हुनजी माण्हू केॾो ख़ुशि थी वेंदो आहे अॼु ॾिसो माण्हू वॾे ऑफिसर वटि बि वञे लेकिन हुन वॾे ऑफिसर बि तव्हां सां प्यार सां ॻाल्हाए तव्हां ग़लती बि कई ऐं तव्हांखे सम्झाई भई हिन में न ईअं ईअं करे वठो हिन में ईअं ईअं करे वठो त माण्हू चवंदो न कि न हुननि न असां सां ॾाढो सुठी रीति ॻाल्हाई ॾाढो सुठी रीति हैंडल कयनि त इहे ई खणी वेंदो माण्हू हुनजो कमु थियो हुन ऑफिसर हुनजो कमु करायईं ईअं करायईं कुझु थोरी खणी वेंदो है न त बाबा जैसां कि चवनि था कि जीवन में ॿ मिठा बोल तव्हांजा सुठा कर्म तव्हांजी सुठी सोच ई तव्हां सां गॾु हलंदी आहे तव्हांजा सुठा संस्कार ई हलंदा आहिनि बाक़ी त सभु हिते ई रहिजी वेंदो है न कुझु कंहिंजो अहंकार करो छा करो असां हिन करे सदा पंहिंजो पुण्य जो खातो असांजो पुण्य जो खातो जमा रहे तूं बि खा मां बि खावां ऐं जीवन में न मज़ो करो परेशान न थियो छो जो इहो ई आहे अॼु माण्हू जीवन में हेॾे वञो हेॾे वञो ईअं करो उहो करो इहे ई जीवन में माण्हुनि खे कमु अच्छा मीठी मीठी सिक ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते बाबा खे यादि करो